घोटकीअ में सीएमओ पारां कोरोना बाबत गॾिजाणी करे शहर में स्प्रे ऐं सफ़ाई सुथराई बाबत हिदायतूं कयूं आहिनि। कोरोना वायरस जा मक़ामी सतह ते केस ज़ाहिर थियण बाद सीएमओ घोटकी सैयद नादर शाह अमरोटी म्यूनिसिपल कमेटीअ जे इंक्रोचमेंट टैक्स ब्रांच फायर ब्रिगेड समेत बे अमले सां गॾिजाणी करे शहर में सफ़ाई सुथराई ऐं स्प्रे कराइण जूं हिदायतूं जारी कयूं। उन मौके ते सीएमओ सैयद नादर शाह अमरोटी चयो त घोटकी शहर में सफ़ाई सुथराई खे वधीक बहितर करणो पवंदो। हुन अमले खे हिदायत कई त 24 कलाक पंहिंजा मोबाइल फोन ऑन रखो जीअं मुश्किल वक़्त में हिक ॿिए सां राब्ते में अची सघूं। हुन फायर ब्रिगेड अमले खे 24 कलाक ड्यूटीअ ते हाज़िर रहण जी हिदायत कंदे चयो त ड्यूटीअ में गफ़लत कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सीएमओ चयो त कोरोना जी वबा खे मुंहुं ॾियण लाइ म्यूनिसिपल कमेटी घोटकीअ जी इंतज़ामिया ॾींहं राति महिनत करे रही आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया जे अमले खे हिफ़ाज़ती किट्स, सैनिटाइज़र्स ऐं ॿियो हिफ़ाज़ती सामान पिणु मुहैया कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk